अज असां के गोठ हाफिज वली मोहम्मद अबड़ो में बाबरकत पुररहमत मीलाद शरीफ जी महफिल पाक नसीब फरमाई है। गडोगड हजरत गौसुल आज़म पीरन जे पीर बादशाह पीर सोहने दस्तगीर मीरान मुर्शिद मुहय्युद्दीन मुर्शिदना व शेखुना अब्दुल कादिर जीलानी सैयद हसन हुसैनी रदी अल्लाह तआला अन्हु जिनजी यारही शरीफ भी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असांजी हाज़री पंहिंजी बारगाह रबूबियत ऐं दरबार रिसालत ऐं दरगाह गौसियत में कबूल फरमाए। जेके भी आया ऐं ईंदा अल्लाह सुब्हानहु व तआला सभिनि जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए। पंहिंजे सुहिणे नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजी सुन्नत पाक के मुताबिक असां खे ज़िंदगी गुजारने की तौफीक अता फरमाए। बाबरकत महफिल में उलमाए इकराम हुफ़ाज़ निज़ाम खुसूसियत सां सादात सबोरा मुअज़्ज़ज़ीन नात ख़ान जलवा अफ़रोज़ हैं पंहिंजी महफिल की रौनक बणिया हैं। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे इज़्ज़तन में उम्रन में सेहतन में इज़ाफ़ा फरमाए। दुआ गुआयूं मोहतरम जनाब भाऊ मोहम्मद रफ़ीक अबड़ो साहिब जिन जा उन्हनि जे सभिनी साथियुनि जा मोहतरम जनाब भाऊ वहीद अली साहिब भाऊ सुहेल अहमद साहिब भाऊ डॉक्टर अब्दुल रशीद साहिब भाऊ मुमताज़ अली साहिब सभिनी साथियुनि जा जिन सभिनी ते ताउन कयो आहे बल्कि अवां सभिनी जो ताउन आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला अॼोकी हिन बाबरकत महफिल सजाइण ते इन्हनि खे ऐं असां सभिनी खे अजर अज़ीम अता फरमाए। आमीन। ही महीनो पाक रबीउल सानी जो आहे। ख़ुसूसियत सां ही महीनो हजरत गौसुल आज़म पीरन जे पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि जी तरफ मंसूब आहे। उन जी यादगी असां कंदा आहियूं। गुजरल महीनो रबीउल अव्वल शरीफ वो मीलाद पाक के हवाले से मशहूर है। लेकिन ये याद रखन खपे तो हुजूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मीलाद कहीं ज़माने या कहीं जाय से मखसूस ना है। जडह भी मीलाद मल्हायो जहें भी जाय ते मल्हायो मुक़द्दस पाक जाय हुजे। जड़े भी टाइम ते मल्हायो उहा जी इजाज़त है ऐं उहो मीलाद ही थींदो। उते उहा सागी रहमत नाज़िल थींदी जेका रबीउल अव्वल शरीफ में मीलाद मल्हाइण सां रहमत नाज़िल थींदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद के ज़मान मकान सां ख़ास ना है। छो जो उन्हनि जी रिसालत ऐं उन्हनि जी नबूवत आम आहे। जॾहिं ज़मानो ही न हो तो उन वक्त में भी उनकी रिसालत कायम हुई। उनकी नबूवत उन्हीं वक्त में भी हुई जॾहिं ज़मानो ही न हो। ज़मानो ठहियो आहे ॾींहंनि रातनि सां। ॾींहं रात ठहिया आहिनि सिज चंडनि सां। ये सिज चंड ही कोन हुआ। उन्हीं वक्त में भी असांजा सोना नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुआ ऐं नबूवत जे ताज साण सरफराज हुआ। सभिनी औसाफ ऐं वसफ़नि सां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॻिमें मौजूद हुआ। ही कायनात बाद में वजूद में आई आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बेशक रबीउल अव्वल शरीफ में दुनिया में तशरीफ फरमा थिया है। लेकिन सनन तशरीफ आवरी जूं ॻाल्हियूं
रबीउल अव्वल खां भी पहिरियां बल्कि सनन तशरीफ आवरी खां पहिरियां अल्लाह सुब्हानहु व तआला आलमुल अरवाह में भी बयान पे फरमायो। पोइ वरी नबीयन सगोरन जे आलो भी अल्लाह बयान फरमायो। उन्हनि जे किताबन में भी सनन तशरीफ आवरी जो जिक्र फरमायो। वरी जेतिरा भी अंबिया इकराम आया वे सब जो सब अंबिया इकराम सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी जो जिक्र फरमाईंदा रहा। सरकार जी आमद, तमदे खड़ी महबूब जी आमद, मदनी जी आमद, सोहणे जी आमद। मां मीलाद शरीफ जो बार बार मफ़हूम बुधाए रहो आया त मीलाद छा है। मीलाद शरीफ शरीयत पाक जे अंदर कंखे चयो वींदो आहे। मीलाद आहे हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे तशरीफ आवरियते खुशी जो इजहार करना। सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरियते अल्लाह जो शुक्र अदा करना। सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तशरीफ आवरी जो गालियों करना। इन्हें के मीलाद चयो वींदो आहे। इन्हें के मीलाद चयो वींदो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी जो गालियों करना ऐं उनके अचण ते खुशी जो इजहार करना ऐं इन नेमत ते अल्लाह जो शुक्र अदा करना। मीलाद इनके चयो वींदो आहे। इनका सिवा ॿियो को मीलाद न आहे। इन्हीं के मीलाद चयो वींदो आहे। पोइ उन खुशी के इजहार में असां झंडा भी खड़ूं था, बल्ब लड़ियों भी लगायूं था, असां रैलियों भी कढूं था, असां महफिलों भी सजायूं था। उन खुशी में असां नंगर न्याज भी कयूं था, असां सबीलूं भी लगायूं था। उन खुशी के अंदर असां महफिलों कयूं, नातूं पढ़ूं, तिलावतूं कयूं, वाइज़ो नसीह जो सिलसिलो जारी कयूं। यह सब खुशी जो इजहार आहे। लेकिन याद रखण खपे तो वह खुशी जेका है सो शरीयत पाक खां बाहर न हुअण खपे। खुशी जो हिकड़ो इहो भी क़िस्म जो शरीयत खां बाहर थी वेंदो आहे। उन्हें खुशी की का भी इजाजत ना है। खुशी अहिड़ी करण खपे जेका शरीयत पाक के अंदर हुजे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए ला तफरह इन्नल्लाह ला युहिब्बुल फरहीन। या खुशी न कर, अल्लाह सही अहिड़िन खुशियुनि करण वारनि खे पसंदि कोन फरमाईंदो आहे। अहिड़ी खुशी जेका शरीयत खां ॿाहिरि हुजे। मसलन नालो मीलाद जो हुजे ऐं उन में दोहल दमामा हुजनि, शरनायूं हुजनि, नाच कोद हुजे, मायूं मर्द गॾु हुजनि, इनकी शरीयत कॾहिं भी इजाज़त कान ॾिनी आहे। इहो मीलाद न आहे बल्कि फसाद आहे। यो मीलाद ना है बल्कि मलाखड़ो आहे। यो मीलाद ना है बल्कि मजाक आहे। इन्हें मीलाद ने के नचयो वींदो आहे। मीलाद जगह ॾिसणो आहे। आले सुन्नत व जमात जे अगवानी जे अंदर जो मीलाद थो थिए तव्हां उहो ॾिसो। आले सुन्नत व जमात जे उलमा जे इल्म की रोशनी में जो मीलाद हो थिए तव्हां उहो ॾिसो। अॼु भी असां ही मीलाद मल्हायो आहे। हिते अंदर न दोहल दमामो आहे, न राग रंग आहे, न नाच कोद आहे, बल्कि हिते कुरान की तिलावत थी आहे। हिते नातूं पढ़ियूं वयूं। ही वाज़ो नसीह जो सिलसिलो सुने महबूब जो शान बयान थी रहियो आहे। हिते महफिल सजाई वई, दोस्तन के दावतूं ॾिनियूं वियूं। वुज़ू सां सभई आया, इज्जत सां सभई आया, मोहब्बत सां सभिनी खे वेहारियो वियो, अक़ीदत सां सभिनी खे नंगर करायो वींदो। यो सभई इजहार खुशी जो आहे। असांजा सुहिणा महबूब आया, असां रब जो शुक्र भी अदा करे रहिया आहियूं तो खुशी जो इजहार भी करे रहिया आहियूं। मूं अर्ज़ कई तो मीलाद छा आहे। हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तशरीफ आवरी जूं ॻाल्हियूं कर भली करे आया, जी करे आया। असांजा शेर दादू तशरीफ फरमा थी विया आहिनि। अल्लाह जल जलाल उन्हनि खे वॾी हयातियूं तंदुरुस्तियूं अता फरमाए, सेहत सलामतियूं अता फरमाए। आमीन। मेहरबानी साईं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी जूं ॻाल्हियूं कर। मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण ते अल्लाह जो शुक्र अदा कर ऐं खुशी जो इजहार कर। मिलाद जो मफ़हूम आयो ऐं ये टई जेके चीज़ूं आहिनि ये मरगूब भी आहिनि, मतलूब भी आहिनि।
मरहूब माना दिल के वड़ंदड़, मतलूब माना इन्हनि शयुनि जी असां खां तलब कई वई आहे। असांखे हुक्म मिलियो आहे त जॾहिं अल्लाह जी नेमत तव्हांखे मिले त उन नेमत के गाओ, उन नेमत के ज़ाहिर कयो, उन नेमत ते खुशी जो इज़हार कयो। व अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो पो अल्लाह जी नेमत जेका तुझे मथा है उनके ज़ाहिर कर, खुशी जो इज़हार कर, उनके खूब गाओ। नेमत के गाए, नेमत के मल्हाए, नेमत के ज़ाहिर करने जो हुक्म आसा आने अंदाजो लगाए। आम नेमत के गाए ऐं ज़ाहिर करने जो जॾहिं हुक्म आहे त पोइ जेका नेमतन खां आला में आला नेमत आहे सो मदीने जा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचण असां वटि, तशरीफ फरमा थियण असां वटि, इन खां वधीक भी का आला नेमत ना है। सभई नेमतूं इन हिक नेमत जे करे ही अल्लाह तबारक व तआला असांखे अता फरमायूं आहिनि। त पोइ मुंहिंजा दोस्तो ये सभई नेमतूं सुणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वसीले पाक सां असांखे हासिल थियूं आहिनि। मिठे महबूब जी एडी बड़ी नेमत असांजे मथां जॾहिं अल्लाह ताला कई आहे त पोइ छो न असां उन नेमत के गाऊं ऐं उन नेमत ते असां ख़ुशीअ जो इज़हार कयूं। ॿिए नंबर ते असांखे हुक्म आहे फज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरूली वला तकफुरून। अल्लाह जो जिक्र कयो, रब फरमाए तो तव्हां मुंहिंजो जिक्र कयो तो मां तव्हांजो जिक्र कयो। सुभान अल्लाह। फज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मुंहिंजो जिक्र कयो मां तव्हांजो जिक्र कयां। वश्कुरूली, मुंहिंजो शुक्र अदा कयो। वला तकफुरून, ना शुक्री न कयो, मुंहिंजो शुक्र अदा कयो। शुक्र अदा करण जो भी असांखे हुक्म आहे। शुक्र भी मतलूब आहे। जॾहिं एडी वॾी नेमत असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत पाक में मिली आहे तॾहिं असां मीलाद मल्हाए अल्लाह जल जलालू जो शुक्र भी अदा करे रहिया आहियूं। टे नंबर ते मूं अर्ज़ कयो मीलाद जो मफ़हूम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तशरीफ आवरी जो गालियों करण तो सोना महबूब आया इहो भी मतलूब भी आहे, मरहूब भी आहे। मीलाद असा अहले सुन्नत व जमात जो महबूब भी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला आलमुल अरवाह का वठी करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी जो जिक्र फरमायो आहे। सबका पेरा पेरा अंबिया इकराम जे रूहन पाकन सा मुखातिब थी करे रब करीम जल्ल जलालू फरमायो हुओ व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। सोना वो वक्त भी याद कयो जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला नबियन खां पक्को वाइदो पे वरतो। पक्को लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, जॾहिं तव्हांखे मां किताब ऐं हिकमत ॾियां। सुम्मा जाअकुम रसूल, पोइ वॾे शान वारो रसूल अची वञे। तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी जो अचे वने ओ जिक्र अल्लाह जल जलालू आलमुल अरवाह का कयो आहे। पो अगर नबियन जे किताबन में महबूबन करीम जो जिक्र तो सोना महबूब सभी नबियन जा सरदार ईदा। पो सभई नबी सगोरा जिक्र पिया कन असांजा सोना सरदार खातमुन नबियीन ईदा। पो जॾहिं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त अल्लाह तबारक व तआला फरमातो लक़द जाअकुम रसूल, बेशक तव्हां वटि वॾे शान वारो रसूल अची वियो आहे। वो वॾे शान वारो रसूल तव्हां वटि अची वियो आहे।
अयान पिया इकराम फरमाइन पिया त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदा असा जे किताब फरमायो तो तवा वन रसूल अची वयो। अज असा वो सादी गाल था कयो मिलाद में असा जा सोना महबूब तशरीफ फरमा थी वया। सरकार की आमद, महबूब की आमद, मदनी जी आमद, सोहणे जी आमद, मक्की जी आमद। मते सब दोस्त मते नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, दरबार आलिया बीहड़ शरीफ, तुझो पीर मुझो पीर, दस्तगीर अमर बैत मते खड़े, तुझो पीर मुझो पीर। सुभान अल्लाह। सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद के ज़मान या मकान से खास ना है, उनकी नबूवत उनकी रिसालत हमेशा रहे थी ऐं रहण वारी आहे। जॾहिं ज़मानो न हुओ तभी उनकी नबूवत आहे, जॾहिं ज़मानो आहे तॾहिं भी उनकी नबूवत आहे, वरी जॾहिं ज़माना ख़त्म थी वेंदा तभी उनकी रिसालत नबूवत क़ाइम आहे। तंहिंजे करे जॾहिं भी तव्हां मीलाद मल्हाईंदा तो वो मीलाद उम्मीद आहे त अल्लाह जल जलालू ऐं सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में कबूल ऐं कबूल थी वेंदो। अॼोके हिन बाग महफ़िल जो जेको मौजू दोस्तन लिखियो शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हकीकत में शान मुस्तफ़ा एडो वॾो बुलंद आहे जो मखलूक के ताकत ही ना है जो सही नमूने से बयान करे सके। मखलूक कंहिंखे भी ताकत ना है। असा मुला मौलवी पीर फकीर छा बयान कंदासीं। अंबिया इकराम अलैहिस्सलाम उन्होंने भी जॾहिं सोने महबूब जो न शान ॾिठो त हिन यार जो शान छा है, हिन महबूब जो शान छा है। जॾहिं अंबिया इकराम अलैहिस्सलाम जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॾिठो न, नज़र जॾहिं शान ते पई तॾहिं उन्होंने अल्लाह जल जलालू जी दरबार में दुआ कई थे, अल्लाह तो नबूवत ॾिनी, रिसालत ॾिनी, किताब ॾिनी, सब तुंहिंजी इनायत आहे, पर असां तो खदा घुरूं त इन नबी जो असांखे उम्मती बनाए, इन नबी जो उम्मती बनाए। जे नबी जो शान वॾो आहे तुंहिंजी उम्मत जो भी शान तमाम वॾो आहे। जो अल्लाह जल जलालू फरमाए तो कुंतुम खैरा उम्मा, तमाम भली उम्मत आयो, भली उम्मत आयो, भली उम्मत आयो। उम्मतूं तो खोड़ आयूं, 1.25 लख अंबिया इकराम आया, 313 कमो बेश रसूल आया, लेकिन उन सभिनी जो उम्मतियूं हुयूं। लेकिन अल्लाह फरमायो सभिनी उम्मतन के अंदर भली जेका उम्मत आहे सो सोने मुंहिंजे महबूब जी उम्मत भली आहे। छो जो जॾहिं यार प्यारो हूंदो आहे त पोइ यार जो पार भी त प्यारो हूंदो आहे। ये सब यार जो पार आ, जाॾे नज़र कयूं था यार जो पार ही नज़र अची रहियो आहे, यार जो पार नज़र अची रहियो आहे। सोने महबूब जी उम्मत आहे, हर उम्मती के अंदर मुस्तफ़ा करीम जो जलवो मौजूद आहे, महबूबन करीम जो नूर मौजूद आहे, उन महबूब जी मोहब्बत मौजूद आहे। असा अदला कदला गुनहगार तोड़े खड़ी आयो, तोड़े असा फासिक खराब ही आयो, पर जॾहिं यार जे इज्जत जी ॻाल्हि अची वेंदी आहे, वो जे शान जी ॻाल्हि अची वेंदी आहे, पोइ पंहिंजी जान खे असां कुझु न सम्झंदा आहियूं। ही जान वञे त वञे हली, पर मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत असां जे जानन खां, माल खां, आल खां सब खां वधीक आहे। जेकर इहो मंज़र ॾिसणो आहे त अॼु भी उहो साॻियो मंज़र नज़र ईंदो जेको उन वक़्त में पियो नज़र अचे जॾहिं मदीने वारा घोट ताहा जो ताज पाए, मुज़म्मिल जी चादर कुल्हन में लटकाए, अज़मत वारी असा खड़ी अर्श मुअल्ला के लताड़ वारी जुंदी मुबारक पाए करे मैदान कारेज़ार में ईंदा हुआ। वो सहाबा कीअं सदके थींदा हुआ, कीअं पंहिंजा सिर कुर्बान कंदा हुआ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत जो इज़हार कंदा हा। इहा मोहब्बत मुई कान्हे का, ही ॾिठो ही उहा मोहब्बत ना है जेका लैला मजनू वारी हुजे, जो जेकॾहिं मजनू मरी वञे त लैला भी मरी वञे, मोहब्बत ही ख़त्म थी वञे, रुगो किस्सा ही कहानियूं रहिजी वञनि। ही उहा मोहब्बत ना है जेका ससी पुनहू वारी हुजे, हिकिड़ो मरे त ॿियो भी मुओ त मोहब्बतूं ही ख़त्म थी वयूं, रुगो किस्सा रहिजी विया। ही उहा मोहब्बत ना है जेका हीर ऐं रांझू वारी मोहब्बत हुजे, ही उहा मोहब्बत ना है जेका मोमल ऐं राणे वारी मोहब्बत हुजे। याद करणु खपे ही मोहब्बत ताजदार ख़त्म नबूवत जे उम्मत के विच में आहे। सुभान अल्लाह, लब्बैक, 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 लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक,
लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। दुनिया के अंदर आया बड़ा बड़ा आशिक हिंद दुनिया के अंदर आया बड़ा बड़ा आशिक हिंद दुनिया के अंदर आया। हत्ता के अंबिया इकराम से इश्क करने वाला भी आशिक हिंद दुनिया के अंदर आया। सैयदना यूसुफ अला नबीना व अलैहि सलाम सा मोहब्बत करने वाला मानू भी आया। जको को यूसुफ अलैहि सलाम जो दी जो दीदार कंदा हा त वरी अठे पहर वरी उन्हनि खे सागो दीदार थे तो विच में न भुख लगंदी ही न उॾे ही उन्हनि खे लगंदी हुई। हिकड़ो टाइम डुकर पइजो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सिर्फ दीदार कराईंदा पंहिंजी क़ौम खे त क़ौम मुंहिंजी गॾु कयो भुख लॻी अथनि डुकर लॻो पियो आहे खाधो पीतो कोन्हे को मां पंहिंजो दीदार थो करायां। पोइ दीदार में अहिड़ा महू थी वेंदा हुआ जो सॼो ॾींहुं सॼी राति हुनजे निगाह में दिलनि में यूसुफ यूसुफ हूंदो ॿियो कुझु हूंदो ई कोन्हे। न खाधो होंदो हो न पीते की तलब होती ही। यार के दिसण सा सोने जे यूसुफ जे दीदार करण सा जिन इल्जाम हया त यूसुफ अलैहिस्सलाम छा केडो हुस्न है छा वो एडो हसीना पर जरा यूसुफ अलैहिस्सलाम बेनिकाब थी करे बाहर निकता उन्होंने त पंजा हाथ भी कपे करे यूसुफ जे तरफ पेठो खबर न भी पवे त आंगरियूं वठी करे पिछो आंगरियूं उन जो कपजी वयो हाथ कपजी वया। यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न जमाल में बहु थी वयो। वा बीबी साइन जेका मालो मिल्कियत जी मालिक हुई बड़ी वडेरी हुई लेकिन यूसुफ अलैहिस्सलाम जे इश्क मोहब्बत जे अचे करे सब कुछ पंजो कुर्बान करे छजे। बीबी ज़ुलेखा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझा दोस्तो यूसुफ अलैहिस्सलाम वया तो हुजा आशिक भी पूरा थी वया। न हुजे हुस्न जो हाने ता के आशिक मिलंदो न हुजे जमाल जो को आशिक मिलंदो न हुजे गाल जो को आशिक मिलंदो। हां बड़ा बड़ा आशिक भी आया माशूक भी दुनिया के अंदर आया लेकिन हो जरा महबूब दुनिया में वया त हुनजा आशिक भी वया हुनजो इश्क भी पूरो थियो। हाने किताबन ऐ ज़ुबानन के अंदर बस वही कहानियों किस्सा गालियों रहजी वयूं अफसाना रहजी वया इश्क कौन रहो माशूक भी वया आशिक भी वया। पर जरा मदीने वाले घोट सा इश्क जी गाल अची वई रब करीम फरमायो त मुंजा सोना जदा तव्हां जी गाल अची वई त मां कानून तब्दील करे छड़ींदो आयो। यो कानून ना है जो महबूब जे पर्दो मटाए त आशिक भी बने त इश्क भी बने। यो कानून तव्हां सा ना है मुंजा सोहना तव्हां जरा कानून दियो आहे जिंदगी गुजरती वेंदी तव्हां जा आशिक वधदा वेंदा तव्हां जा आशिक वधदा वेंदा। अज हर घर के अंदर तव्हां ॾिसंदो घटी घटी के अंदर ॾिसंदो तव्हां के शहर शहर के अंदर तव्हां के नजर ईंदो मर्द औरतें कोहड़ा माण्हू नरड़ा ॿार सभिनी जे दिलनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला मदीने वाले घोट जो इश्क कायम फरमाए छॾियो आहे। अमीर मुजाहिदीन अल्लामा खादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाहि तआला अलैहि लाहौर में रही लबैक या रसूल अल्लाह जो नारो हयो पंहिंजे इश्क जो इजहार कयो लेकिन उनजो फैज़ इश्क ऐं मदीने वाले घोट की मोहब्बत जो ही अंदाज ऐं जलवो आहे। मां बहरानी जे गोठन में थो वञा बहरानी जे गोठन में जाते रस्तो ही कोन्हे को काथे काथे कारूं छलियूं पवंदियूं आहिनि वॼण गाॾियुनि ते वञणो पवे थो काथे जीपनि ते वञणो पवे थो काथे त मूंखे मोटरसाइकिल ते खणी वेंदा आहिनि साईं रस्तो ई कोन्हे को काथे मूंखे पंध बि वञणो पवे थो ओ थरनि ऐं भिटनि में थो वञा बलोचिस्तान जे जबलनि में थो वञा काछे ऐं कंथी में थो वञा काथे काथे वञी रहियो आहियां अहिड़नि इलाइक़नि में जाते वो तहजीब शहरी त कान्हे का पर इंसानी पूरी तहजीब मूंखे नथी नज़र अचे जिंदगी गुज़ारने का सहूलत नथी नज़र अचे न उते बिजली आहे न उते को वाटर सप्लाई है न उते को स्कूल आहे न उते कॉलेज आहे न उते मदरसो थो अचे मस्जिद ठही पई आहे पुराणी हिकिड़ो मौली पांग जे उहो ई नमाज़ पढ़ियो हलियो वञे लेकिन जॾहिं मां उन्हनि जे जलसन में वञा थो नंढा ॿार 5-6 सालनि जा उहे बि लबैक या रसूल अल्लाह जा नारा लगायो बीठा लबैक लबैक मथे खड़ी करे समझ बात हुजे लबैक लबैक या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिक व बारक व सल्लम। मुझो अर्ज़ा है त मिठे महबूब जो इश्क लाजवाल है जे हुन सा मोहब्बत कई इश्क रखो वो आशिक कदम मरंदो ही कोने को। सुने लाल लतीफ सरकार से मारी के सुर में इरशाद फरमाया मारी मुखातबा है उमर सा उमर के मारी चेपे तसाह मथे बेसाह सदा कहड़ो सूमरा
साह जे मथा को वेसाह ना है, मरणो तो आहे ही आहे। कोट में मरा या मारो जे छपरन में मरा, डॉक्टरन वट मरा या माओ जे हंज में मरा, मरणो तो आहे, ओ तो हक आहे। अंदाज ॾिसो जो सोने लतीफ़ सरकार से असा के फिक्र दिनो आहे, सोने लतीफ़ सरकार से जो इश्क बयान कयो आ, जे मोहब्बत के बयान कयो आ, अंदाज ॾिसो सूरत 12वीं की आहे। सोना लतीफ़ सरकार से पंहिंजी कैफियत बयान फरमाए रहा है। त साह मथे वेसाह सदा कहिड़ो सूमरा, पर बुधी चच मूर न मरंदी मारी, मरंदो हट माह, हट मरंदो माह मरंदो, जिस्म मरंदो पर मारी कान मरंदी। छो जो मारी मारुन सां अहिड़ी मोहब्बत कई आहे, अहिड़ी मोहब्बत कई आहे, मारी मरी बि वञे पर मारी जो नालो रोशन ई रोशन लॻो पियो हूंदो। जे थर जी हिकिड़ी औरत मारी पंहिंजे मारुन ऐं माइटनि सां मोहब्बत कंदे हुनजो नालो रोशन थी सघे थो, त पोइ रसूलुल्लाह जे आशिक़ जो नालो कीअं नथो रोशन थी सघे? त क़यामत ताईं हलण वारो आहे। कदह भी हो न इश्क मरे तो न की आशिक़ रसूलुल्लाह जो मरदो आ, हमेशा उनजो नालो रब करीम रोशन करे छॾींदो आ। सोने लतीफ़ सरकार से जो फिक्र ॾिसो, लफ़्ज़ मुबारक ॾिसो कीअं आशिक़नि जे दिल जी तर्जमानी फरमाए रहिया आहिनि। बेटे सरकार से फरमाइनि पिया त मूर न मरंदी मारी, मरंदो हट माह, सच त वींदो साह पर लज बचंदी लतीफ़ चवे। साह वींदो हलियो पर लज बची वींदी, यो इश्क जेको आहे इहो कायम ऐं कायम मुंहिंजो रहंदो। लतीफ़ सरकार से मारी जे सुर में इरशाद फरमाए, मारी जॾहिं उम्र जे कैदनि कोटनि मां आज़ाद थी ऐं हू पंहिंजे मारुनि में वई, ज़ाहिर आहे त ख़ुशी जी ॻाल्हि आहे। कैद मां आज़ाद थियो त ख़ुशी थींदी, महबूबनि ऐं माइटनि सां मिलंदो त ख़ुशी थींदी। जॾहिं मारी खां पुछियो वियो तो तू कैदन में भी रही है, तू कोटन में भी रही है, तमाम दुखी हुई है, तकलीफन में हुई है, हाने तू पंहिंजे माइटनि मारुन सां थी रही, हाने तू आज़ादाना जिंदगी गुजारे रही आहे। हाने इहो असां के बुधा त ही जिंदगी भली आहे, कोटन कड़न वाली जिंदगी भली है। सोने लतीफ़ सरकार से वह कैफियत बयान फरमाइया। बेटे सरकार से फरमाता सखर से दी है जे मुंह घारिया बंद में, सखर भला दी है, मिठा दी है, सुठा दी है। सखर के मुकाबले में डुकर होंदो आहे। पुरानी बोली में सखर सुठी शे के ऐं मिठी शे के चयो वेंदो आहे, सुकार के चयो वेंदो आहे। तॾहिं लतीफ़ सरकार साईं मारी जे तरफ़ां जवाब ॾेई रहिया आहिनि ऐं तर्जमानी आशिक़ जी करे रहिया आहिनि त सखर सही ॾींहं जे मुंहुं घारिया बंद में, जेके मूं बंद ऐं कैद में जेके ॾींहं गुज़ारिया हुआ न, उहे ॾींहं मुंहिंजा सभ खां ज़िंदगी जा भले मां भला ॾींहं उहे हुआ। छो इन नीयर मुंहिंजो नींहं उजारे अछो कयो। इन कैद, इन बंद, इन मुश्किलातन, इन पाबंदनि मुंहिंजे इश्क खे ज़ाहिर कयो आहे। न त कंहिंखे ख़बर पवे हा का थर में का मारी बरहंदी हुई। इन इश्क इन कैदनि मूंखे ज़ाहिर कयो आहे त आशिक़ जे मथां जेतिरियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, एतिरे क़दुरु अल्लाह जल जलालहू जे इश्क खे बि ज़ाहिर कंदो आहे, उनजी मोहब्बत खे बि निर्वार कंदो आहे ऐं उनजे नाले खे क़यामत ताईं रोशन ई रोशन फरमाए छॾींदो। सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जो अंदाज ऐं उनजो इश्क कॾहिं मरंदो न आहे ऐं उनजो आशिक़ भी कॾहिं कोन मरंदो आहे, बल्कि ही त अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। ओ जेके अल्लाह जी राह में क़त्ल कया विया उनके मुंहुं न चओ अल्लाह जी राह में भी कीअं क़त्ल थिया जो मुस्तफ़ा जो हुक्म सां आया न, हबीबन जे इश्क में आया, मिठे महबूब की मोहब्बत में आया ऐं अल्लाह की राह में शहीद कया विया। रब फरमाए तोड़े मरी चुका है, रगू रेशा वढजी चुका है, उजवा अंग अलग थी चुका है, तोड़े जो जनाजो पढ़िया विया है, तोड़े जो कब्रन में दफन कया विया है। पर अल्लाह जो कुरान अरबी चवे तो तने के मुर्दो न चओ,
जो मुझे यार के इश्क में हुआ सदा हयात ही हयात यो कदम बरतो ही को यो सदा हयात है उन यार सा जेतरी मोहब्बत कंदा से एतरो ही अल्लाह सुब्हानहु व तआला सा के बुलंद भी कंदो ऐ बिनी जहान जी सही असा के हयात अता फरमाइंदो दुआ घुरत अल्लाह ताला इनी सा यो मोहब्बत जो नातो सदा कायम रखे आमीन तो दोस्तों सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पंजे नबी दे सलात पढ़ी रहा हो केंदी जुबान खामोश न रहे बुलंद आवाज सा पढ़दा लो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद इहे रसूल आयल असा इनन मंजा हिकड़न के बियन जे मथा फजीलत वारो फरमायो है आइन सबई फजीलतन वारा सबई शान वारा रसूल आए लेकिन अल्लाह तबारक व तआला जे कुरान करीम पाठ फरमायो दिल कर रसूल इहे रसूल आए मुझा दोस्तों असा जो अकीदो आत रिसालत जे अंदर नबूवत जे अंदर ला नुफर्रिकु बैन अहदिन मिर रुसूल असा इनन जे अंदर को भी फर्क कोन कदायो रिसालत जे अंदर नबूवत जे अंदर जिए हजरत आदम अलैहिस्सलाम र नबी आ तिए असा जा सोना महबूब भी नबी आए जिए नूह अलैहिस्सलाम नबी आए तिए इब्राहिम अलैहिस्सलाम भी नबी आए इन नबूवत जे अंदर रिसालत जे अंदर को फर्क कोन कदायो बाकी शान जे अंदर अल्लाह बाण बुधाए रहो आ दिल الرسل فضلنا بعضهم على بعض ये रसूल आइन जो असा इनन मजा हिकड़न के बियन जे मथा शरफ वारो कयो आहे मिनहुम मन कल्लम अल्लाह के एड़ा भी आइन जिन सा अल्लाह रूबरू ॻाल्हायो आ डायरेक्ट रब उन्हनि सां कलाम फरमायो वा व रफअ बअदहुम दरजात ऐ इनन मजा हिक एड़ो भी आ जेजा हड़ई दर्जा अल्लाह बुलंद करे छजा है न तरो बुलंद आवाज सा सुभान अल्लाह अब थकात कोन आयो आयात सबई मीलाद में आयो न सबई मीलाद बुधणी मल्हाइण जे आया हो न पो मीलाद जी महफिल मल्हाए देखायो थोरो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तवा के आबाद करे शाद रखे अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए ये सबई रसूल आहिनि हिक बे खां जा शान मथे आहे हिकड़न जा शान बियन खां मथे आहे इनन मजा के एड़ा भी जिन सा अल्लाह पान ॻाल्हायो जी सैयदना मूसा अला नबीना व अलैहि सलाम जिन सा अल्लाह सुब्हानहु व तआला पान कलाम फरमायो रब करीम जल जलालहु फरमाए व रफअ बअदहुम दरजात ऐ इनन मजा हिक उहो भी आ जंहिंजा हड़ई दर्जा अल्लाह बुलंद करे छॾिया हड़ई दर्जा जे भी पहलू जे अंदर नजर कयो तवा के बुलंद ही बुलंद नजर ईंदो जे भी पहलू जे अंदर जेकरा तवा इल्म जे अंदर ॾिसो तो इल्म जे अंदर सभिनी खां बुलंद आहे हजरत आदम अलैहिस्सलाम के भी इल्म ॾिनो वियो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के इल्म ॾिनो वियो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इल्म ही आ हजरत आदम अलैहिस्सलाम जो अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए व अल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के हर शय जा नाला सिखारिया हर शय जा उहे चीजूं जेके अञा ठहियूं ही नाहिन ईजाद ही कोन थियूं आहिनि उन वक्त में अञा हजरत आदम अलैहिस्सलाम त अवल इंसान आहिनि जो अञा हाणे पैदा थिया अञा मलाइकन सजदो ही कोन कयो उन खां पहिरियां ही अल्लाह ताला इल्म अता फरमायो आहे
उहे चीज़ों जेके जहान में मसलन बाद में थियण वारियूं लाउड स्पीकर मसलन आहे ठहियो ई कोन हो पर अल्लाह सुब्हानहू व तआला हिंदी सूरत आदम अलैहिस्सलाम के आलो रखी ॿुधायो ते लाउड स्पीकर आहे माइक आहे ही जो क्लिप आहे मसलन अब ही जी डंडी आहे स्टैंड आहे ऐं ही बाडियूं आहिनि ही हलाइण वारा ही एम्पलीफायर आहे हर शइ अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे ॿुधाई आहे वअल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा हर शइ जा नाला आदम अलैहिस्सलाम खे रब ॿुधाया तफसीर में आयो सिर्फ नाला न बल्कि हर शय की हकीकत भी अल्लाह से आदम अलैहिस्सलाम के बुधाई है मसलन टिश्यू पेपर इनके छा चयो वेंदो टिश्यू पेपर चयो वेंदो अरबी में छा चयो वेंदो मिंदील चयो वेंदो सिंधी वारा अंग्रेजी वारो सागो नालो वठंदा टिश्यू पेपर वगैरह वगैरह यानी मुख्तलिफ ॿोलियुनि में जेतिरियूं काइनात जूं ॿोलियूं थी वयूं मौजूद आहिनि अॻिते ईजाद थींदियूं हर ॿोली में उन शइ जो नालो ॿुधायो वियो उन शइ जी हक़ीक़त ॿुधाई वई हीउ टिश्यू पेपर छा मां थो ठहे कीअं थो ठहे हिन जी मुद्दत केतिरी आहे वग़ैरह छा में इस्तेमालु थींदो आहे यानी हक़ीक़त बि ॿुधाई वई उनजा नाला बि ॿुधाया विया हीउ आदम अलैहिस्सलाम जो इल्मु आहे ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इल्मु छा आहे अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमाए वकज़ालिका नुरी इब्राहिम मलकूत समावाति वल अर्द असा आदम इब्राहिम अलैहिस्सलाम के आसमान जूं चुबी चीज़ूं ॾेखारे छॾियूं त ज़मीन जूं बि हड़ई शयूं ॾेखारे छॾियूं आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जो इल्मु आहे नुरी असां ॾेखारियूं आहिनि अखियुनि सां इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु पत्थर ते बीहनि था पोइ अल्लाह जल जलालू नज़र खोले पियो उनकी नज़र आसमान खां क्रॉस भी करे आसमान के अंदर हर शय हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के नजर भी अचे वरी जमीन के अंदर जा भी शय सतन जमीनन में सब कुछ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के नजर भी अचे ये हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम का इल्म है आखिरी नबी सैयदना ईसा अलैहिस्सलाम उन्हें का बाद आखिरी नबी असाजा यानी जो नबूवत जो सिलसिलो पे जे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारत दी दे उन हवाले से पहुंचो जवां आखिरी नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम ने हजरत ईसा अलैहिस्सलाम के इल्म जो छा अंदाज़ है जो सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलाम पे इरशाद फरमाए अन्नी अखलुकु लकुम मिन तीन कहैअत तैर फअनफुख फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उब्रिउ अल-अकमह वल-अबरस व उह्यिल मौता मुझा दोस्तों हजरत ईसा अलैहिस्सलाम का फरमाए मां अल्लाह जो हुक्म सां मिट्टी बजा पखी ठाया पो फूक दींदुस उड़ामंदो अंधो मुझे आडो वठी अचो मां उनके अल्लाह जो हुक्म सां सजो कंदुस कोढ़ जो मरीज वठी अचो अल्लाह जो हुक्म सां ठीक कंदो मास मुर्दे वट वठी हलो मां अल्लाह जो हुक्म सां जीरो भी करे ॾेखारी दो सास सुभान अल्लाह सुभान अल्लाह व उनब्बिउकुम बिमा तअकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम ऐं ही भी खबर दीदो सां त खाई छा आया आयो घर छा छॾे आया आयो ये हजरत ईसा अलैहिस्सलाम जो इल्म उनके असांजे पेट जी अंदर जी भी खबर पवे थी उनके असांजे घरन जी भी खबर पवे थी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इल्म है आसमान जमीन के अंदर जा भी शय हर शय ॾिसन भी था इल्म भी रखन था हजरत आदम अलैहिस्सलाम जो इल्म है जो उनके हर शय के नालन जी भी खबर है तो हर शय की हकीकत के भी समझन था लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमात सब नबी हिकड़े पासे व रफअ बअदहुम दरजात इन सवा लख के अंदर हिक एहरो जंहिंजा हड़ई दर्जा असां बुलंद करे छॾिया जे भी पहलू के अंदर नजर कयो इल्म के अंदर पहलू इल्म जो है पहलू के अंदर तवा नजर कयो त इल्म वारो पासो भी मुझे सोने नबी जो बुलंद आहे एड़ो इल्म कीमत भी ना है जो पाड़ी इरशाद फरमान पिया त फअलित उलूमल अव्वलीन वल आखिरीन कुदरत वारे जॾहिं पंहिंजे शफ़क़त बाज वारो हथ मुझे पुठीअ ते रखियो त मुझे सीने के अंदर अजन जो भी इल्म अची वियो तो पोयन जो भी इल्म अची सरकार की आमद खत्म महबूब की आमद मदनी की आमद मक्की की आमद
सोने जी आमद जे हुस्नो जमाल की गाल अचे सुभान अल्लाह सखावत रहमत की गाल अचे इनायत बख्शिश की गाल अचे मौजज़ात की गाल अचे नजर इनायत की गाल अचे हिकड़ो एड़ो मौजू आहे जो बहर बेकिनार मौजू आहे त अल्लाह ताला महबूबन करीम जा दर्जा काथे काथे कीअं कीअं कहिड़ा कहिड़ा बुलंद फरमाया आहिनि हर पहलू जे अंदर मिठे महबूबन करीम जो अल्लाह ताला को मट ही पैदा कोन फरमायो आहे को सानी ही पैदा कोन फरमायो आहे बराबरी वारो को आहे ही कोन को रब करीम जी बेमिसाल तीअं सोहणे महबूब के मखलूक जे अंदर बेमिसाल पैदा फरमाई छॾियो आहे सोहणे महबूब जो को भी मिसाल दुनिया जे अंदर कोने मुंहिंजो एॾो वॾो शान तॾहिं मूं अर्ज़ कयो त इंसाननि जा हैवाननि जा जानवरनि जा अक़ल सभु तंग थी वेंदा आहिनि लेकिन रसूलुल्लाह जो शान अञा बि उन्ही खां मथे आहे हाणे ॿुधो सोने लाल लतीफ़ सरकार से जेको इरशाद फरमायो ॿ दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त मां तव्हांखे ॿुधायां सुभान अल्लाह हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि जिन फरमायो त देखी दे दीदार खे यारो की न सुञातो पुल मां हिकड़ो छा तू हिकड़ो छा ही जमायत छा या उलमा इकराम छा या इंसान छा मलाइका गरजी पवन कायनात गरजी पवे पूरी मखलूक गरजी भी पवे लतीफ सरकार सही फरमान बात देखी दे दीदार खे यारो की न सुना तो पुल हुआ अमुल से त हिसाब आई हजीरिया पान भी अमल पान भी बड़ा काबिल हुआ पान भी बड़े इल्म रखण वारा हुआ हजरत मूसा अलैहिस्सलाम जो छा इल्म है तोरे जा जेके मालिक आहिनि जिनसां अल्लाह सुब्हानहु व तआला डायरेक्ट कलाम करण वारो आहे जेके रब करीम जी तजल्ली जा दीदार करण वारा आहिनि उहे सैयदना मूसा अलैहिस्सलाम हुजल या ईसा अलैहिस्सलाम जिनके ज़ाहिर ऐं बातिन जी ख़बर पवे थी मिट्टी में जहाँ पखी ठाहे जाई पाई जो फूक दई करे उड़ा में संगाए सगन था पिया जेके मुर्दा जिंदा करे सगन था हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जेके पूरी दुनिया जा अकेला बादशाह थी रहा उन्हीं के कब्जे के अंदर इंसान भी जिन्न भी हैवान भी पखी भी हवा भी मुझा दोस्तों सभी उनके कब्जे में कुदरत वारे अता फरमाए छया पर ये सब जो सब ये भंडारा है उम्मल आए बेमिसाल कुदरत जे तरफा इंसानियत जे अंदर हिकड़ा आला मोती थी करे आया है पर लतीफ सरकार फरमाए पियो ये तोड़े खड़ी उम्र मोती आए हुआ जे अमुल से त हिसाब आई हजी वया ये भी हिसाब न करे सजा को काथो न लगाए सजा तो यार जो शान छाए उन्हीं जो मान मर्तबो छाए मुझा दोस्तों सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान मुबारक जना लिखो है एडो वडो सोने महबूब जो शान अर्ज पियो करे या अल्लाह तो मुखे नबूवत दी रिसालत दी मुखे किताब नहीं सबई पंहिंजी मर्जी सां ता फरमाया थे ओ मुंहिंजा रब करीम जे मुखां पुछी थो त मां थो तलब कया मुखे इन वॾे शान वारे नबी जो उम्मत बना हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम की दुआ तो कुरान में आ रब्बना वबअस फीहिम रसूला इकराम मुस्तफा जो शान नथा समझी सगन उस तई नथा पहुंची सगन त आम इंसान के केड़ी ताकत है जो उन सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान तई केर पहुंची सके ही त अल्लाह जो एहसान आहे जो रब करीम उन जे शान के ॻाइण जे लाइ ही असा के जुबान ॾिनी ऐं ॿुधण जे लाइ ही असा के कन ॾिना ऐं उन शान के साधण जे लाइ रब करीम असा के सीनो अता फरमायो है ये अल्लाह जो सब शुक्र अदा करे
असा शान बयान करे नबी जो शान वधायो ना है, लेकिन सोहने नबी असा जो शान वधायो उन त असा जो शान वधायो असा जो शान वधायो असा जो एडो बुलंद शान करे छडियो तो रब करीम जल जलालू को फरमाए त मुजा महबूब मा तुजी उम्मत के सब का भलो कयो सब का भलो कयो सब का भलो कयो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान बा मेराज वारी रात व्यासे जन्नत जो दीदार कयो से मेन गेट ते जद हम पहुंचा से जन्नत के दरवाजे का किरास पा कयो मेन गेट जो जन्नत जो उनके जन्नत के दरवाजे के मथे बोर्ड लगो पियो घरन के बाहर नाला लिखल होता गोठ जो ओताक जो वडेरे जो को पटे बच्चे जो नालो लिखे को की लिखे मतलब घरन ते नाला तख्तियों लगल हुजन बोर्ड लगल होता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान पिया ओ जन्नत में जद हम दाखिल पे थिया मेन गेट ते नजर पई आहे तदह मुखे उते नजर आयो आहे मारुज नबूवत जे अंदर अल्लामा वाइस काशफी रहमतुल्लाह तआला अलैहि लिखियो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान पिया जद हम जन्नत के अंदर दाखिल पे थिया मेन गेट ते नजर पई आहे मथा बोर्ड लिखियो पियो आहे उम्मतुन मुज़निबतुन व रब्बुन गफूर उम्मत गुनाहगारा त छा पर रब त गफूर आहे। सुभान अल्लाह जन्नत के दरवाजे ते हिन उम्मत जो शान लिखियो पई रब्बुन गफूर रब त गफूर आहे रब त मेहरबान आहे। तू उम्मती थी देखार तू बगावत न कर पंहिंजे नबी सा तू पंहिंजे नबी खां करे न भज अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम वो सुनो नबी त मोमिन के जानन खां भी वधीक वेझो रूह खां वधीक वेझो साह खां वधीक वेझो वो सुना नबी असां सां गॾ आहे तू नी खां परे न भज। जरा सोहणे नबी जो नालो अचे तो झुकी पओ मरी पओ सुने नबी जो नालो अचे तो अखियुनि ते रख सुने नबी जो ॻाल्हि अचे तो मनी वठ कबूल करे वठ नबी जी सुन्नत ते चथरू न कर नबी जे शरीयत पाक जो बागी न थी नबी जे फरमान खां परे न भज उन सुन्नत ते मजबूत रह जेकरा तोखा अमल नथो पुजे त तुंहिंजो हिसाब अल्लाह तोखा पाढ़े वठंदो पर जेकरा को फकीर को दरवेश सुहाणी रखराए थो पटको बधे थो उनजे मथा चथर न कजाए उन ते मजाक न कजाए छो जो हू उन नबी जी सुन्नत ते अमल थो करे जंहिंजे मथा तो कलमो पढ़ियो आहे जंहिंजी शफात में तू उम्मीदवार आही। पंहिंजे नबी सां बगावत न कजाए पंहिंजे नबी सां ॿियाई न कजाए पंहिंजे नबी सां तू पंहिंजे नबी सां ॿियाई न कजाए पंहिंजे नबी सां बेवफाई न कजाए तू उन सां वफादारी कंदो रह वो सदा मेहरबान वफादार आहे। ईद में पढ़े हो पर आऊं बि त अघ भरी वो पढ़ ईंदा पर असां बि त थोरो अघ भरा थियूं न अल्लाह जल जलालु असांखे अघ भरे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चो मुंहिंजा दोस्तो आमीन चो अदा मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने तू पाक पैगंबर प्यारा सुन पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुझो शान वडो तुझो शान वडो तुझो शान वडो। सुभान अल्लाह खरिया हाथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चवे तुझे अचण सा वण टिण वास्या गुल फुल मेवा गौच ऐं गोशा सुभान अल्लाह सोना तुझे अचण सां वण टिण वास्या गुल फुल मेवा गौच ऐं गोशा कुल ॾींहं डुकर जा वया सब साल सुकर जा थिया कुल ॾींहं डुकर जा वया सब साल सुकर जा थिया कई आलम ते एहसान तुझो शान वडो तुझो शान वडो तुझो शान वडो मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा तू पाक पैगंबर प्यारा
सुन पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुझो शान वदो तुझो शान वदो तुझो शान वदो सारे जहां ते तू जिया रहमत फर्शो फलक ते तू जी हुकूमत सुना सारे जहां ते तू जिया रहमत फर्शो फलक ते तू जी हुकूमत ही फरिश्ता पढ़न था सलात तो सुभान अल्लाह ये फरिश्ता पढ़न था सलात सब गायन तुझी नात ये फरिश्ता पढ़न था सलात सब गायन तुझी नात जिब्रील तुझो दरबान तुझो शान वडो जो शान वडो तुझो शान वडो चेहरो मान जणो तो जहिड़ो कहीं मान जणो अहिड़ो हसी कहीं कौन सुनियो हथ मथे कर सुभान अल्लाह अहिड़ो हसी कहीं कौन सुनियो तुझो मुश्ताक पान है अल्लाह तुझो मुश्ताक पान है अल्लाह तुझी सूरत सुभान अल्लाह तुझो मुश्ताक पान है अल्लाह तुझी सूरत सुभान अल्लाह जितना माहू मलक मस्तान तुझो शान वडो तुझो शान वडो सभई मूंसां गॾिजी चवरायो जीअं मीलाद में गॾु थिया आहियूं तीअं मौलूद में भी असां सभु गॾु थी वञूं मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर तू पाक पैगंबर प्यारा साईं पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुझो शान वडो तुझो शान वडो तुझो शान वडो सभई नबी कल तुझी सलामी ये खल्क दिए पई तुझी गुलामी सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह सबई नबी का तुझी सलामी ये खल्क दिए पई तुझी गुलामी ही खलील खुशी में सत बार तो सदके थे ही खलील खुशी में सत बार तो सदके थे ही खलील खुशी में सत बार तो सदके थे और तुझी आमद ते कुर्बान तुझो शान वडो तुझो शान वडो मुझा मीर मदीने वारा मुझा मीर वारा मुझा मीर मदीने वारा तू पाक पैगंबर प्यारा सुन पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुझो शान वडो तुझो शान वडो तुझो शान वडो नारे तकबीर आत्मा ने गणी समय जब मज़ो आयो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आली आबियर शरीफ
मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान हतमत खड़े लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे खत्म नबूवत हतमत का जोर से ताजदारे खत्म नबूवत हर सहाबी है नबी हर सहाबी है नबी जमात अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत वरफ़अ बअदहुम दरजात अल्लाह सुब्हानहु व तआला ने हिक जा घणई दर्जा बुलंद करे वसीलो मजबूत आसरो तमाम घणो आहे अड़े बेड़े ते आयूं जेको पार ही पहुंचाइण वारो आहे वाह वाह अच्छो बेड़ो आज जो मौली साहब याद पे यारे पे थे हाँ सर सुभान सोने दस्तगीर की यारी लिया मासूम मौजू पढ़िए थे हजस हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन कुल वलियन जा वली पीरन जा पीर जो जो कदम कुल वलियन जे कंध जे मथा रहियो आहे ऐं हूंदो कुल वलियन जे मथा सोने दस्तगीर जे कदम जी मोहर आहे उता तस्दीक थींदी आहे तो विलायत मिलंदी आहे हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जिन जो शान सुभान महबूबन करीम जो शान जो मजहर आहे जी अल्लाह जल जलालू जे शान जा मजहर मदीने जा घोट आहे यानी खुदा जो शान मुस्तफा मा तो जाहिर थिए पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना मिरअतु जमालिल हक मा हक जे जमाल जो आईनो आया अना मिरअतु जमालिल हक हक जे आई जमाल जो आईनो आया आईनो जड़ा सिज जे सामू चली दो तो सिज ही तवा के नजर ईंदो जे मंजर जे सामो आईनो झली दो वो मंजर तवा के नजर ईंदो जण त महबूब करीम फरमाई था जे रब जो जमाल दिसरो आ तो मुस्तफा जी सूरत में दिसो वरी सोने महबूबन करीम जो जमाल कमाल दिसरो आ तो सोने दस्तगीर में दिसो जो सोना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जिस्म इए ऊंदह में बरंदो हो जी मदीने वाले घोट जो जिस्म मुबारक बरंदो हो हजरत गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे महफिल में बैठा हुआ और महफिल में हजरत गौस पाक ने जिस्म एडी खुशबू थंदी रहंदी हर वक्त जो सदी महफिल महकदी रहंदी हुई काथे काथे सोने गौस की नजर भी पवे पान फरमाता नजर तो इला बिलादिल्लाहि जमअन का खरतलतन अला हुक्म इत्तिसाली पान फरमाता मा खुदा दी सदी मखलूक के ये दिसी रहो या दे राई जो दानो मान सदो उस सुना गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जदा असाजा उन दस्तगीर जी दामन में हथ है असा जो नबी नबियन जो सरदार असा जो मुर्शिद मुर्शिदन जो सरदार तपोत असाजा बेड़ा ही पार चो असाजा बेड़ा चो असाजा बेड़ा हजरत नाद लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि ने इरशाद फरमायो अच्छो बेड़ो आज जो जके काबू लगल हिनकीर ही दुनिया सजी दरिया हिन मजा असा के पार थियणो आहे बेड़ो उम्मत जो आ पर नदी सरकार फरमाइन बात इलाही बेड़ा हिन जहान जे अंदर आए पर बेड़ो उहो ही पार वीदो जेको अच्छो बेड़ो आ साफ बेड़ो आ जंजे मथा को धब्बो ना है के खरंड ना के निशान ना है एड़ो पाक बेड़ो आ एड़ो साफ बेड़ो आ हजरत नाद लतीफ सरकार फरमाइन बात उनके कीरत काबू लगल आइन तख्ता मजबूत अथस किल काबू लगा पियाए काथा को सोराख नाए काथा को झीर नाए काथा पानी अंदर दाखिल न थी दो यो बेड़ो बुडर वारो ना है छो लतीफ सरकार फरमायो तो अच्छो बेड़ो आज जो जंहिंखे काबू लगल हिन तीर मुहर मोहम्मद मुस्तफा
पुठिया दामन दस्तगीर यो साबित वने सीर नई पार पुजाए तुझो पीर मुझो पीर दस्तगीर अमर मैयत मत खड़े तुझो पीर मुझो पीर यो ही बेड़ो पाक साफा असा आले सुन्नत व जमात इन्हीं बेड़े में सुवार आयो इनके मजबूती साण झलियो इंशाअल्लाह ताला बेड़ो बुडण वारो ना है लोडा जरूर अचन था जो बहर में हली रहो आहे बुडगो कन्हा कोन को लोडो अचे त पंजे मालिक के पुकारो इंशाअल्लाह तबारक ताला बेड़ो पार आहे पर के मु अर्ज कयो त ई तुम पढ़े होत पर औ अग भरी थिया उ पढ़े करम नवाजी फरमाइंदा पर जब सुभाने क़यामत में महबूबन करीम के मुंह देखारण जेड़ा त थियो तो सही तुझा उम्मती आहे सुभान अल्लाह ये निशानी तुझे उम्मत जी आहे तुझी निशानी खड़ी आया अल्लाह अल्लाह असा तुझा उम्मती आहे कंध खण जेड़ा त थियो न क़यामत में अब्बा ऊपर करम नवाजी फरमाइंदा पर असा कंध खण जड़ा तदा थींदासे जदा हुजी सुन्नत सा प्यार कंदासे हुजी सुन्नत ते अमल कंदासे हुजे फरमान ते अमल कंदासे नमाज जी पाबंदी कयूं अब्बे अम्मा जो एहतराम कयूं पंजे औलाद जी इस्लामी तरबियत कयूं एड़न भलायरनी पाकीज़ा महफिलन में पाण अचो पंजे दोस्तन के वठी अचो आई पंजे माइटन के भी दावतू दई वठी पंजे नन्हन बच्चन के वठी अचो जो उनके अचन साण उनके दिल के अंदर महबूब मदीने वाले घोट की मोहब्बत पैदा थी दी अकीदो अहले सुन्नत जमात जो मजबूत थी दो अल्लाह से सभी की हाजिरी पानी बारगाह में कबूल मकबूल मंजूर फरमाए माऊ रफीक अमन साहब जी ये खुशी अल्लाह कबूल फरमाए इनकी मोहब्बत कबूल फरमाए अचड़ी दाढ़ी थी बुढ़ड़ो थियो पर मदीने वाले घोड़ साहब को नी जो नातो लगायो था निभाई दो अचे पयो अल्लाह कदो तो क्या